नाज़रीन, चंबड़ वेझो ॿिनि मोटरसाइकिलनि विच में टक्कर जे नतीजे में 3 ॼणा फ़ौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे रिपोर्टर अशरफ मंगरियो। जी अशरफ, हादसे जे बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां। इंतहाई अफ़सोसनाक ॾाढींदड़ वाक़ियो जेको आहे टंडोलिया चंबड़ रोड ते फाज़िल मांडली स्टॉप आहे उते जेको पेश आयो आहे। ॿिनि मोटरसाइकिलनि में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में 3 जेके नौजवान आहिनि टंडोलिया वासी जेके आहिनि उहे जेको ज़ख़्मी थी विया, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। फ़ौत थी विया। वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेको एम्बुलेंस न हुजण जे करे हुनखे चिंकी रक्षा में टंडोलिया मुंतक़िल जेके फ़ौत थी वियल आहिनि उनमें जेको सो आज़म बलोच आहे, शहबाज़ बुबर आहे, इमरान क़ाइम ख़ानी, 3 नौजवान जेको टंडोलिया जा आहिनि। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको शहबाज़ जेको बुबर आहे हुनजी जेको भाउ जी जेको शादी रिथियल हुई ऐं घर में कोराम अची वियो आहे। टिनी जा लाश पोस्टमार्टम करण खां पोइ वारसनि हवाले कया विया आहिनि। जी अशरफ, अवां जी महिरबानी।